अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पंहिंजी सिंध में आऊं आहियां राहिब अली चांडियो। तव्हां ॾिसो पिया पंहिंजी सिंध। नाज़रीन, हिन वक़्तु असांजे मुल्क जे अंदरि ऐं सिंध सूबे जे अंदरि जेका आपघात हले पई ऐं आपघात वधी रही आहे, जंहिंजे करे माण्हू नौजवान तोड़े विचोले तबिके जा माण्हू जेके आहिनि से आपघात कनि था। उन जो सबबु कहिड़ो आहे, माण्हू आपघात छो था कनि, इन्हीअ सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी नंढड़ी कमेंट करे तव्हां सबबु उन जो ॼाणाए सघो था त उनजे पुठियां कहिड़ा राज़ आहिनि। हिकिड़ो सबबु इहो हूंदो आहे त अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त गुरबत आहे, उन जे करे माण्हू जेको आहे सो कमाइण जे लाइ उन वटि वसाइल नथा हुजनि ऐं पोइ माण्हू आपघात करे छॾे थो, ज़िंदगी जो अंत आणे छॾे थो। पर ईअं बि थी सघे हुजे में बि इहे बि सबबु आहिनि पंहिंजी जॻह ते, पर अञा बि कुझु अहिड़ा सबबु आहिनि जेके असां खां लिकियल हिकिड़े परदे में मौजूदु आहिनि, जिन जो असां ज़िक्र बि कॾहिं न आहे कयो। सबबु इहो बि आहे त हिन वक़्तु जेका आपघात आहे उन में काफ़ी नौजवान तबिको जेको आहे सो आपघात करे थो। उन पुठियां कहिड़ो सबबु आहे? हिकिड़ो घर जो सरबराह त आपघात कई, उनजे पुठियां सबबु इहो बि थी सघे थो त उन खां घर जा जेके बि ख़र्च आहिनि उहे बर्दाश्त न थिया, बर्दाश्त जोगा न हुआ ऐं उन बर्दाश्त न करे सघियो, उन जे करे आपघात करे छॾी। इहो बि आहे छो त वसाइल असां वटि कमाइण जा अघ ई घटि आहिनि। असांजो मुल्क तरक़ी पज़ीर त आहे कान को जो तरक़ी पज़ीर हुजे हा, तरक़ी याफ़्ता हुजे हा ऐं वसाइल तमामु उरूज ते हुजनि हा, माण्हू आपघात न कंदा। पर नौजवान छो थो करे? सबबु कहिड़ो आहे? ऐं इहा हिकिड़ी असांजे लाइ हिकिड़ी ईअं सम्झो त इंतिहाई ॾुख वारी ॻाल्हि आहे जो असांजा नौजवान ईअं आपघात कनि था। सभ खां पहिरीं जेको वैशाणु जेको तशदुद हूंदो आहे, पोइ चाहे घरनि में हुजे या कंहिं बि कहिड़नि हंधनि ते हुजे जंहिंजे करे माण्हू आपघात कंदा आहिनि, उन सां गॾोगॾु जिन्सानी जेका जिन्सी ॾाढाई हूंदी आहे, जिन जे करे माण्हू आपघात कंदा आहिनि। ताज़ो नबीसर रोड में हिकिड़े नौजवान हींअर आपघात कई, उनजे पुठियां कहिड़ा सबबु हुआ अञा ताईं बि ज़ाहिर न आहिनि थी सघिया। छो त असां शोशो जाम कंदा आहियूं, असां वावेला जाम कंदा आहियूं, दादा फलाणे माण्हू आपघात करे छॾी, पर असां उनजो सबबु असां उनजे तहत आणी नथा वञूं। ईअं नथा कयूं बाबा हिन आपघात कई, हिनजे पुठियां रीज़न कहिड़ा हुआ, छो आपघात कई? ईअं न आहे। असां उनखे फेराईंदा हलंदा वठूं था जीअं ॻोड़े खे खांबाणी में फेराए 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 उछलबो आहे न, असां बि माण्हुनि जे विच में ॻाल्हियुनि खे ईअं उछलायूं था। हुन आपघात करे छॾी, इहो जनमी आहे, इहो दोज़की आहे, इन खे जेको आहे इन जो ज़िक्र न करियो। यार ईअं न आहे। उहे बि इंसान हुआ जिन आपघात कई आहे, उन्हनि जे पुठियां के सबबु हूंदा, के परेशानियूं हूंदियूं, के ॾुखियायूं हूंदियूं जेके उन्हनि खां बर्दाश्त न थियूं। मिसाल बिनाए पर इहा हक़ीक़त बि आहे असांजे समाज में त असांजे समाज में जिन्सी ॾाढाई कई वञे थी। पोइ या त उन्हनि माण्हुनि खे ख़ुदि ई माण्हू उहे मारनि था, गोटा ॾेई मारे, पोइ या गटर में फिटो कयो वञे थो, या किथे कंहिं लाश जेको आहे सो जेको आहे उनखे फाहो ॾेई उनखे लटकायो वञे थो, ईअं बि थींदो आहे। पर कुझु अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके माण्हुनि सां ॿारनि सां जिन्सी ॾाढाई कंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि बाबा जेकॾहिं वरी तूं ज़िक्र कयो या घर जी माइटुनि सां त असीं तोखे मारे छॾींदासीं। पोइ हू ईअं ई जेको आहे सो डिप्रेशन जो हिकिड़ो मरीज़ थी वेंदो आहे हलियो, उहो प्रेशराइज़ थी वेंदो आहे हलियो, ऐं उहो ईअं ॻाल्हियुनि खे सोचींदो रहंदो आहे, हलंदो फिरंदो घुमंदो रहंदो, सोच ई उनजी हिते महदूद हूंदी आहे त हाणे आउं ॻाल्हि खे कीअं करियां, समाज में आउं उथण जहिड़ो त रहियसि कोन, हलण जहिड़ो त आउं रहियसि कोन, जीअण जहिड़ो त आउं रहियसि कोन, हाणे छा कजे? पोइ उहो माण्हू नेठि उहो चाहे उहो नौजवान हुजे, चाहे उहा छोकिरी हुजे, चाहे उहो ॿार हुजे, चाहे उहो मर्द हुजे, चाहे उहा वॾी का औरत हुजे, पोइ ईअं ई जेको आहे जंहिंजो ज़मीर ज़िंदा आहे उहे माण्हू पोइ उहे आपघात कंदा आहिनि। त हाणे हिन ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त मौत भली आहे, पोइ माण्हू आपघात कनि था। असां वरी उन्हनि ॻाल्हियुनि खे खंबाणी में हलंदा फेराईंदा वठूं था त हिन माण्हू आपघात करे छॾी ऐं हाणे इहो जनमी आहे, इहो जनम मिलियो वियो, इन जो ज़िक्र असांजे अॻियां न करियो। असां वॾे ॻाठ सां वॾी महफ़िल जे विच में वॾी ॻाल्हि करे छॾींदा आहियूं। यार ईअं न आहे। तव्हां उनजे सबबु ताणी त वञो, तव्हां उनजे राज़ ताणी त वञो, कहिड़ो सबबु आहे जो हुन आपघात कई आहे? असां वटि आपघात थिए पई या अञा बि थींदी रहंदी, इन जे लाइ बि असां कुझु चई नथा सघूं, पर असां उनखे घटि में घटि रोके सघूं था। इहो त असां कोशिशि करे सघूं, अवेयरनेस करियूं, सुजाॻियूं करियूं, माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस ॾियूं, जागृता मुहिमूं हलायूं, नौजवान खे सम्झायूं त ज़िंदगी में इक़बाल चवे थो न, सितारों से आगे जहां और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी है। इहो हिकिड़ो हौसलो आहे, असां इहो हौसलो त ॾेई सघूं था न।
या न असां चऊं त भाउ फलाणे माण्हू आपघात करे छॾी, हुन पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। या कॾहिं कंहिं माण्हू ते को ऐब ज़ाहिर थिए थो त उनखे यार हिन ज़िंदगी खां ॿुॾियो नथो मरी या मरी नथो मरी वञी किथे आपघात नथो करे, पोइ उहो माण्हू नेठि आपघात करण ते मजबूर थी वञे थो। असां अहिड़नि माण्हुनि खे हौसलो ॾियूं जेके डिप्रेशराइज़ आहिनि, जेके प्रेशराइज़ आहिनि, जेके ब्लैकमेल आहिनि, ऐं जेके माण्हू जिन सां ज़्यादतियूं कनि था, जेके ॾाढायूं कनि था, उन्हनि खे अदालत जे कटहरे में आंदो वञे ऐं उनखां पोइ उनखे सज़ा ॾिनी वञे। असां वटि सज़ा नाले त काश आहे कोन, असां वटि कानून त आहे कोन को। माण्हुनि सां ज़ना पियो थिए, ॿारनि सां ज़ना पियो थिए, नौजवाननि सां ज़ना पियो थिए, उन्हनि खे ईअं सरेआम क़त्ल कयो पियो वञे, उन्हनि खे ईअं मारियो पियो वञे, केरु पुछण वारो ई कोन्हे, केरु ॼाणण वारो ई कोन्हे, कुझु बि को कानून आहे कोन को। यार ईअं नाहे। तव्हां अॻिते अचो, ऑन द स्क्रीन थियो ऐं असांजे नौजवाननि जी मालिकी असांखे करणु घुरिजे। ऐं जेका बि वाक़ियो थिए थो उनजी पुठियां कुझु न कुझु राज़ हूंदा आहिनि, सबबु हूंदा आहिनि। ईअं को बि माण्हू ख़ुदकशी नाहे कंदो, ख़ुशी मां केरु बि फाहो नाहे खाईंदो, ख़ुशी मां केरु बि पिस्टल या फायर करे पंहिंजो पाण खे मारींदो नाहे। साईं ग़ुलाम नबी खोसो साहिबु असांखे ॾिसनि पिया। अस्सलाम वालेकुम डियर साईं। वालेकुम सलाम प्यारा, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया जेको हिन वक़्तु तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो, तव्हांजो इलाही सारो प्यारु आहे। साईं जेका हिन वक़्तु ख़ुदकशी थिए पई उन मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजी कमेंट ॾियो त तव्हां छा चवणु चाहींदो, छो था माण्हू ख़ुदकशी कनि। असां महफ़िल जे विच में वॾियूं ॻाल्हियूं करे छॾींदा आहियूं, दानिशवरी ॻाल्हियूं करे छॾींदा आहियूं, अदीबाणियूं ॻाल्हियूं करे छॾींदा आहियूं। बाबा हुन फाओ खाधो, उनखे छॾे ॾियो, उनजो ज़िक्र न करे महफ़िल में, उनजी जनाज़ नमाज़ ई कोन थी थी। यार अजीब ॻाल्हि, ग़रीब माण्हू अलाए कीअं ॻाल्हियूं करे छॾनि था, बेमक़सद माण्हू ॻाल्हियूं करे छॾनि था। घटि में घटि उनजे पुठियां त वञो, उनजो सबबु त ॻोल्हा करियो, जांच त वठो त छा आहे, सबबु कहिड़ो आहे फाहो खाइण जो, सबबु कहिड़ो आहे सुसाइड करण जो। केरु ख़ुशी मां फाहो नाहे खाईंदो, केरु ख़ुशी मां पंहिंजो पाण खे मारींदो नाहे। उनजे पुठियां के राज़ हूंदा आहिनि। उहे जिन्सी ॾाढायूं हुजनि, गुरबत हुजे या अञा कुझु ॿियूं शयूं हुजनि, असांखे उन्हनि जे तह ताणी पुॼणु घुरिजे, उनजी इंक्वायरी करणु घुरिजे। ऐं सभिनी दोस्तनि खे चवां थो, उन में आउं हिकिड़ो सोशल वर्कर बि तव्हां सां गॾु आहियां, हिकु बज़ाते ख़ुदि हिकिड़े सोशल वर्कर जी हैसियत सां ऐं शाइर जी हैसियत सां तव्हां सां गॾु आहियां। सभई दोस्त साथ ॾियो ऐं अॻिते अचो ऐं इन्हनि वजहनि खे ॻोल्हियो त सबबु कहिड़ा आहिनि। हिकिड़े गुलनि जहिड़ी जिन जी जवानी आहे, जेके नौजवान आहिनि, 12-14 साल जी उमिरि में फाहो खाई मरनि था, 12-14 साल जी उमिरि में पंहिंजो पाण खे पिस्टल या फायर करे आपघात कनि था। उनजे पुठियां के राज़ हूंदा, ऐं इहे राज़ गुरबत जा न आहिनि, इहे वहशत जा आहिनि। इन जे पुठियां हिकिड़ो वहशती सबबु आहे। जेके माण्हू उन सां जिन्सी ॾाढायूं कनि था, उहे इनखे ब्लैकमेल कनि था ऐं पोइ उहे जेके आहिनि से चवनि था जेकॾहिं हाणे इहा ॻाल्हि तो कई त तोखे असीं मारे छॾींदासीं। पोइ उहे डिप्रेशराइज़ थी वञनि था, उहे प्रेशराइज़ थी वञनि था, नेठि आपघात कनि था। त असां उन्हनि जो हौसलो त थियूं, असां उन्हनि जो भरजलो त थियूं या न। असां उन्हनि जो भरजलो थियण जे बावजूदु बजाए असां जेको आहे सो उन्हनि खे टोकियूं, इहे न करणु खपे। पर व्हाट इज़ द रीज़न ऑफ सुसाइड, असांखे ॻोल्हण इहो घुरिजे सबबु छा आहे, रीज़न छा आहे, आपघात जो सबबु छा आहे। मुंहिंजो हींअर लाइव अचण जो को प्रोग्राम न हो, पर हिन वक़्तु फेसबुक ते मूं हिकु ॿ पोस्टूं ॾिठियूं जंहिंजे करे मुंहिंजी दिलि उत्साह पैदा थी वियो, हिकिड़ी जाग पैदा थी वई त यार माण्हू आपघात कनि था, उनजो सबबु कहिड़ो आहे, छा आहे, छो था आपघात कनि। इन सां अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलण ताईं फ़क़ीर खे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान। तव्हां पंहिंजी कमेंट ॾेई सघो था, तव्हां पंहिंजो रायो ॾेई सघो था कमेंट बॉक्स में वञी करे त माण्हू आपघात छो था कनि। वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो, दिलि नथी चवे तव्हां खां मोकिलाइजे, तव्हां सां कचहरी कजे ऐं इन टॉपिक ते कचहरी कजे, हिकिड़ी अवेयरनेस पैदा कजे। पर छा कजे, कंहिं दोस्त खे चयुमि ईअं ई कचहरी मां, त उन दोस्त ॻाल्हि कई त यार आउं कीअं ॻाल्हि लिखी सघां ई कोन थो, पोस्ट ते कमेंट करे ई कोन थो सघां। बाबा छो कोन थो करे सघी, साईं आउं गवर्नमेंट जो मुलाज़िम आहियां, सुभाणे मुंहिंजे लाइ इशू थी वेंदा। सभ खां पहिरीं इंसानियत जा असीं मुलाज़िम आहियूं, असांखे इंसानियत बाबति सोचणु घुरिजे।
कोई वबाऊं बि अचनि थियूं, हे मर्ज़ बि अचनि था, हे कर्ज़ बि अचनि था, हे ज़िलज़िला बि अचनि था जेके असांखे हणियुनि था वञी खॾनि में, पर पोइ बि असीं साॻायूं नथा। असांखे ख़ुदा जी इबादत करणु घुरिजे, असांखे इस्तग़फ़ार करणु घुरिजे, ऐं उन सां गॾोगॾु आपघात जहिड़े हिन मूज़ी बीमारीअ खे बि रोकणु घुरिजे। दुनिया जे अंदरि जेतिरी आपघात वधे पई हींअर असांजे सिंध जे अंदरि, एतिरो किरोना वधियल कोन्हे। रुगो हिकिड़ा शुशा ठाहे छॾिया अथनि, किरोना 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 घोड़ारे किरोना किरोना। किरोना कान्हे एतिरी जेतिरी आपघात असांजे मुल्क जे अंदरि आहे, असांजी सिंध जे अंदरि आहे। छो था माण्हू आपघात कनि? सबबु आहे, सवाल आहिनि, पर इहे सवाल अञा ताईं सवाल ई रहिया आहिनि। केर बि इन सवालनि खे खोले न आहे सघियो, इन जो जवाबु न आहे ॾेई सघियो। प्रोग्राम पुॼे थो पंहिंजी पुॼाणी ते। फ़क़ीर घणो कुझु ॻाल्हायो, माफ़ी फ़क़ीर जी, अलाए